पाकिस्तान स्टील मिल जे पुरियतनि खे अलाट कयल गुलशन नदी फेज़ 3 मुसलसिल समूरनि सहूलियतुनि खां महरूम आहे। पाकिस्तान स्टील मिल जे पुरियतनि जो सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुलशन हदीद फेज़ 3 जेको आहे स्टील मिल पंहिंजे एम्प्लॉइज़ खे 2005 में अलाट कयो। हिन जी मुकमिल असां खां जेको आहे क़ीमत ऐं डेवलपमेंट चार्जिस 2005 में वरिता विया। डेवलपमेंट जी चार्जिस जे मद में 1 अरब 6 करोड़ रुपया असां उन टाइम अदा कया हा, जेको अॼु ॾींहुं ताईं स्टील मिल जेको आहे डेवलपमेंट कराइण लाइ तयारु न आहे। कुझु टुकरे ते कब्ज़ो थी वियो आहे, उहो कब्ज़ो छॾाइण जे लाइ बि तयारु कोन्हे। हाणे त असांखे जेको आहे पोइ गवर्नमेंट नौकरियुनि मां बि कढी छॾियो आहे। असां वटि घर बि कोन्हनि के, हिते पाणी बि कोन्हे को, हिते बिजली बि कान्हे का, हिते गैस भी कान्हे का, हिते सेवरेज भी कान्हे का, हिते रोड भी कोन्हनि के। तकरीबन 342 एकड़ पर मुश्तमिल है। 3270 प्लाट हैं मुख्तलिफ कैटेगरी के। ये बहुत सारे मसाइल हैं। हमारी हुक्मरान बाला से दरख्वास्त है, रिक्वेस्ट है कि इस मसले को संजीदा लिया जाए और अजाला किया जाए। कि मीटिंग्स थियनि थियूं पियूं के इलेक्ट्रिक वारनि सां या वाटर बोर्ड वारनि सां, जेके उहे चवंदा त तव्हां निशाना लॻायो, कुझु रस्ता ॿुधायो त असां उन जॻह ते पंहिंजा पोल हणूं, उन जॻह ते पंहिंजी को इंफ्रास्ट्रक्चर खड़ो कयूं। इन बुनियाद ते अलाट कई त हिते ही आबादी थिए, जीअं हिन इदारे खे हलाइण जे लाइ आसान तरीक़े सां अची सघनि। बनस्बत शहर जो मुलाज़िम देर सां थो पहुचे, हितां वारो माण्हू 15 मिंटनि जे ड्राइव ते पहुची थो वञे। ऐं इदारे में का एमरजेंसी आहे, को फॉल्ट आहे, हीअ प्योरली ही सॼो प्रोजेक्ट शहीद भुट्टे जो हिकिड़ो विज़न हुयो ऐं उन तहत ही माण्हुनि खे अलाट कयो वियो। मसला आहिनि त डेवलपमेंट का बि कोन्हे का, उन करे असांखे वॾी परेशानी आहे, अलाटीस खे वॾी परेशानी आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे हिते डेवलपमेंट खे ॾिनी वञे। तक़रीबन सर 3270 घरनि जंहिंमें 400-450 ऑलरेडी तैयार थियल आहिनि। असां अपील कंदासीं बिलावल अली भुट्टो साहब के ऐं CM चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह के ऐं MPA साजिद अली जोखिया साहब के, जो असांजा ही मसाइल आहिनि इन्हनि खे हल करनि। कैमरामैन मंजूर नुनारी सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, गुलशन हदीद, मलीर, कराची।